हिन उमिरि में बकरियूं चारे मां इहो बर्दाश्त न थींदो अम्मा। इहा त बसि वक़्त जी थकावट आहे न अम्मा, पाणे ख़तम थी वेंदी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अॼु पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में मां सभिनी आयल दोस्तनि खे, अदरनि खे, भेनरुनि खे, जेके भी ही मुझे चैनल के अची चुका आहिनि सभिनि खे वेलकम कयां थो। भली कार कयां थो, भली करे आया, जी करे आया। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टणंदा रहो। इहे मुंहिंजी दुआऊं हूंदियूं आहिनि, हिकु तमन्ना हूंदियूं आहिनि अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ। जन दोस्तनि मूंखे लाइक कमेंट कयो आहे, जन दोस्तनि मूंखे मैसेज कया आहिनि, जन दोस्तनि मुंहिंजे दिलूं उमाणियूं आहिनि, उन्हनि जा लख थोरा लख लाइक। मोहतरम जनाब शेर सोलंकी साहब, नज़ीर अटक पंजाबी साहब, ऐं हुन खां अलावा असांजो असगर अली थेबू साहब, गुलाम मुस्तफ़ा जावरी साहब, अब्दुल हई जखरानी सॉरी अब्दुल हई साहब ख़ैबर खां, उन अदे असांखे बि खोड़ सारी दिलियूं मोकिलियूं आहिनि। ऐं जन दोस्तनि पंहिंजा कमेंट कया आहिनि, जन दोस्तनि पंहिंजा नाला लिखिया आहिनि, उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। जेकॾहिं दोस्त अवां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि वटि अचे ऐं मूंखे मिले बहितर खां बहितर अपडेट। दोस्तो हींअर जीअं त अवां ॾिसी रहिया आहियो KTN जी बहितरीनु सोप सीरियल पापनगर जी अचण वारी किस्त जेका 18 जेका राति हलंदी इंशाअल्लाह 8 बजे अवांखे ॾिसण में ईंदी। ऐं तमामु बहितरीनु जेको मुक़ाबिलो आहे बिलावल खोखर ऐं पंहिंजो अब्बास गुल ओढाणे जो जेको पाण में तंज़ जेको हुन में जहिड़ो हले थो पियो, ॾिसो इहो जहिड़ो केसी ताईं हिननि खे कहिड़ी मंज़िल ते वठी वञे थो। ऐं ॿिए पासे जेको आहे मीरबालाज ख़ान जेको ज़ुल्म ऐं जेको हवेली जे मथां ॾमर आणे थो पियो, उनजो छा थींदो उनजे लाइ बि अचण वारी किस्त में ॾिसंदासीं। त दोस्तो हीअ हूंदा आहिनि हाल अहवाल मसूलियतनि जे करे जेको अवां दोस्तनि खे वीडियो कोन ॾेई सघंदा आहियूं, कोन पहुची सघंदा आहियूं उन्हनि वीडियोनि ते उन्हनि जे लाइ मां अवां दोस्तनि खां माज़रत कंदो आहियां। ऐं उहे दोस्त जेके ज़ाहिर मूंसां जेके प्यार कंदड़ आहिनि, जेके मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे वॉच कंदा, मुंहिंजे पूरे वीडियो खे ॿुधंदा बि सही। ऐं उन्हनि दोस्तनि जा नाला खणंदो, जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल ते अची मूंखे लाइक कमेंट कया आहिनि ऐं मुंहिंजे पूरे हिन वीडियो खे वॉच कंदा आहिनि। मोहतरम जनाब हाजी अल्लाह रखियो थहीम साहब, ऐं नूरुल्लाह लाशारी साहब, ऐं ज़ुबैर अहमद थहीम साहब, ऐं पंहिंजो गुलाम मुस्तफ़ा अब्बासी साहब, ऐं ॿियो वॾो असांजो आहे असगर अली जावरी साहब, असगर अली जावरी साहब, उन अदे जी वॾी महिरबानियूं। ऐं ॿियो आहे इलाही बग सावंत साहब, उन अदे जी वॾी महिरबानियूं। ऐं ॿियो आहे अब्दुल रज़ाक चाचड़ साहब सखर खां, उन था असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं ॿियो वॾो आहे हाजी मोहम्मद इलियास चाचड़ साहब, अदो शिकारपुर खां उनजो तालुक़ु आहे, उन अदे जी वॾी महिरबानियूं। ऐं अदो असांजो ॿियो आहे गुल मोहम्मद जखरानी साहब कशमोर खां, उन अदे उन अदे जी वॾी महिरबानियूं। उन असांखे लाइक कमेंट सम्झो वॾा माण्हू आहिनि, अलाह उन्हनि खे इज़त बख़्शी आहे। ऐं खोड़ अहिड़ा असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि जेके ॿाहिरि मुल्क रहनि था पिया, जीअं हाजी मीर ऐं मुंहिंजी पूरी फैमिली मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदी आहे ऐं मुंहिंजा पूरा वीडियोज़ ॾिसंदा आहिनि, सिंधी ड्रामा ख़ासि तौर ते ॾिसंदा आहिनि। जीअं त मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो अवां दोस्तनि सां अॻु में मां शेयर करे चुको आहियां, हरे हिकु जहिड़ा तमामु बहितरीनु एपिसोड हलनि था पिया। उनमें बहितरीनु हिकिड़ो मुंहिंजो कमु आहे, बहितरीनु मयार आहे, उनमें अवां उनखे ॾिठो हूंदो। ऐं जन दोस्तनि मुंहिंजे हुन ड्रामे खे ॾिठो आहे। ऐं उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त भले उहो ड्रामो ॾिसनि ऐं मूंखे लाइक कमेंट मुंहिंजे हिन वीडियो में ॾियनि, त जीअं मूंखे बि ख़बर पए त मुंहिंजा दोस्त मूंसां मोहबत करण वारा, मूंसां चाहत करण वारा मुंहिंजा उहे पहिरीं प्यारा दोस्त कहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे बि ॾिसंदा आहिनि, मुंहिंजे पूरे ड्रामनि खे बि ॾिसंदा आहिनि। उन्हनि दोस्तनि जे लाइ मां इहा बार रिक्वेस्ट कंदो आहियां त दोस्त कमेंट में ज़रूरु ॿुधाइनि मुंहिंजी अदाकारी उन्हनि खे कीअं थी लॻे ऐं कीअं मुंहिंजो कमु आहे। ऐं पूरो जेको अगरि मुंहिंजो कमु भलो आहे उन ड्रामे में त उन बाबति बि मूंखे आगाही ॾियनि, जीअं त मां
ॿिए जेका सीरियल में अचां थो उन में पंहिंजो भरपूर नमूने सां पंहिंजी अदाकारी जो ज़ोर ॾेखारे सघियां ऐं पंहिंजे ॾिसंदड़नि खे जेका मोहबत चांवर कयां ऐं उन्हनि जे पूरे मयार ते लहां त जीअं अगरि मयार बहितर हूंदो त मां बि कंहिंखे वणंदुसि त ठीकु अहिड़ीअ तरह उन्हनि दोस्तनि खे वरी वरी मां बार बार इहे रिक्वेस्ट कंदो आहियां त दोस्तो लाइक कमेंट ज़रूरु कंदा कयो। ग़लतियूं कमियूं हर फ़नकार जूं अदाकार जूं अवां पंहिंजो हिन वीडियो में शेयर कंदा कयो त जीअं असांजा ही वीडियोज़ तक़रीबन मुंहिंजा अदाकार दोस्त ॿुधंदा आहिनि ऐं उन्हनि खे ज़ाहिर जंहिं महिल गॾिबासीं त असां उहे अवांजो उन्हनि अदाकारनि जूं फ़नकारनि जूं जेके हीरोइन अचनि थी पियूं उन्हनि सभिनी जो जेको आहे न असां उन्हनि ताईं इहे पैगाम रसाई कंदासीं ऐं दोस्तनि खे इहा मां गुज़ारिश कंदो आहियां त जल्दी जल्दी में इहो पंहिंजो जेको बि मयार आहे ऐं पंहिंजो जेकी बि ॻाल्हि आहे त ज़रूरु उन ते शेयर कनि त जीअं असां उन्हनि दोस्तनि ते शेयर कंदासीं। वॾी महिरबानी अवां दोस्तनि जी। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे। अलाह अव्हांजा सर बुलंद करे। अलाह अव्हांखे बुरनि बलाइनि खां बचाए रखे। अलाह अव्हांखे हर मुसीबतनि खां परे रखे। अलाह अव्हांखे आजो रखे कर्ज़नि खां आजो रखे। अलाह अव्हांखे जेके बि दिलि जूं मुरादूं हुन लाइ अव्हां सभु दोस्तनि जूं पूरियूं नेक तमन्नाऊं पूरियूं करणु फरमाए। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे। दोस्तो त वरी मिलूं त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जनगिरी। जिए सिंधी मारवाड़ा। जिए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी सराइकी बलोची पख्तो बिरोही थरी मारवई जेके बि हीउ मुंहिंजो वीडियो ॾिसनि था ॿुधनि था पिया चाहे जहिड़े मुल्क में जहिड़े कंट्री में रहनि था पिया उन्हनि दोस्तनि खे अलाह आबाद रखे। ख़ुशि हुजनि आबाद हुजनि। त दोस्तो जेकॾहिं अव्हां बि ईअं ई पंहिंजा नालो ॿुधणु चाहियो था असांजे हिन वीडियो ते त पंहिंजो हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो पंहिंजी ज़ात पंहिंजो ॻोठ जो नालो पंहिंजे मुल्क जो नालो कहिड़ी कंट्रीअ में तव्हां रहो था। जेके सिंधी सम्झंदड़ आहिनि सभिनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त दोस्तो जहिड़े इलाइक़े सां अव्हांजो वास्तो आहे उहो ज़रूरु लिखंदा करो त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा करां। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह अव्हां दोस्तनि खे आबाद रखे। अलाह अव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे। हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो मोहबतूं विखरींदा रहो। पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखो। पंहिंजे बचड़नि जो बि ख़्यालु रखो। पंहिंजे नियाणियुनि जो बि ख़्यालु रखो। पंहिंजे नियाणियुनि खे सुठे में सुठी आला में आला तालीम ॾियारो। पंहिंजे बचड़नि खे रोड रस्तनि खां परे रखो। गंदे माहौल खां परे रखो। पंहिंजे बचड़नि ते नज़रसानी रखो। गंदे माहौल खां बचाए रखो। आवारा गर्दी छोकिरनि खां बचाए रखो। जेके आवारा गर्दी जेको माहौल जेका संगत मिले थी उन्हनि खां पंहिंजे बचड़नि खे परे रखो। पंहिंजे नज़रसानीअ में रखो। उन्हनि ते हर सुबुह जो अगरि स्कूल छॾे था अचो त वापसी में अव्हां खे पाण वठी अचो पंहिंजे नज़रसानीअ में। वरी शाम जो उन्हनि जी तालीम ते तरबियत ते बि जेको आहे थोरो ख़्यालु रखो उन ते त जीअं अव्हां जो उन ते मयार ते लहो ऐं उन्हनि ते अगरि नज़र सां रखंदव उन ते प्यार मोहबत शफ़क़त सां हलंदव त उहे में हिकिड़ी नेक अमल पैदा थी वेंदो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। इहे हिकिड़ो मैसेज हूंदो जेको अव्हां दोस्तनि मां शेयर कंदो आहियां। मां उमेदु कंदुसि त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। वरी महिरबानी। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं इजाज़त। अलाह अव्हांखे आबाद रखे। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे। मिलूं त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं इजाज़त। अलाह हाफ़िज़। उन्हनि जी वॾी महिरबानियूं। उन असांखे लाइक कमेंट सम्झो वॾा माण्हू आहिनि। अलाह उन्हनि खे इज़त बख़्शी आहे। ऐं खोड़ अहिड़ा असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि जेके ॿाहिरि मुल्क रहनि था पिया जीअं हाजी मीर ऐं पूरी फैमिली मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदी आहे ऐं मुंहिंजा पूरा वीडियोज़ ॾिसंदा आहिनि। सिंधी ड्रामा ख़ासि तौर ते ॾिसंदा आहिनि। जीअं त मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो अव्हां दोस्तनि सां अॻु में मां शेयर करे चुको आहियां। हर हिकु जहिड़ा तमामु बहितरीनु एपिसोड हलनि था पिया। उन में बहितरीनु हिकिड़ो मुंहिंजो कमु आहे
बहितरीनु मयार आहे उनमें अवां उनखे ॾिठो हूंदो ऐं जन जन दोस्तनि मुंहिंजे हुन ड्रामे खे ॾिठो आहे ऐं उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त भले उहो ड्रामो ॾिसनि ऐं मूंखे लाइक कमेंट मुंहिंजी हिन वीडियो में ॾियनि त जीअं मूंखे बि ख़बर पए त मुंहिंजा दोस्त मूंसां मुहबत करण वारा मूंसां चाहत करण वारा मुंहिंजा उहे पहिरीं प्यारा दोस्त कहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे बि ॾिसंदा आहिनि मुंहिंजे पूरे ड्रामनि खे बि ॾिसंदा आहिनि उन्हनि दोस्तनि जे लाइ मां इहा बार बार रिक्वेस्ट कंदो आहियां त दोस्त कमेंट में ज़रूरु ॿुधाइनि मुंहिंजी अदाकारी उन्हनि खे कीअं थी लॻे ऐं कीअं मुंहिंजो कमु आहे ऐं पूरो जेको अगरि मुंहिंजो कमु भलो आहे उन ड्रामे में त उन बाबति बि मूंखे आगाही ॾियनि जीअं त मां ॿिए जेका सीरियल में अचां त उन में पंहिंजो भरपूर नमूने सां पंहिंजी अदाकारी जो ज़ोर ॾेखारे सघियां ऐं पंहिंजे ॾिसंदड़नि खे जेका मुहबत चांवर कयां ऐं उन्हनि जे पूरे मयार ते लहां त जीअं अगरि मयार बहितर हूंदो त मां ॿिए कंहिंखे वणंदुसि त ठीकु अहिड़ीअ तरह उन्हनि दोस्तनि खे वरी वरी मां बार बार इहे रिक्वेस्ट कंदो आहियां त दोस्तो लाइक कमेंट ज़रूरु कंदा कयो ग़लतियूं कमियूं हर फ़नकार जूं अदाकार जूं अवां पंहिंजो हिन वीडियो में शेयर कंदा कयो त जीअं असांजा ही वीडियोज़ तक़रीबन मुंहिंजा अदाकार दोस्त ॿुधंदा आहिनि ऐं उन्हनि खे ज़ाहिर जंहिं महिल गॾिबासीं त असां उहे अवां जो उन्हनि अदाकारनि जो फ़नकारनि जूं जेके हीरोइन अचनि थी पियूं उन्हनि सभिनि जो जेको आहे न असां उन्हनि ताईं इहे पैगाम रसाई कंदासीं ऐं दोस्तनि खे इहा मां गुज़ारिश कंदो आहियां त जल्दी जल्दी में इहो पंहिंजो जेको बि मयार आहे ऐं पंहिंजो जेकी बि ॻाल्हि आहे त ज़रूरु उन सां शेयर कनि त जीअं असां उन्हनि दोस्तनि ते शेयर कंदासीं वॾी महिरबानी अवां दोस्तनि जी अलाह अव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे अलाह अव्हां जा सर बुलंद करे अलाह अव्हांखे बुरनि बलाइनि खां बचाए रखे अलाह अव्हांखे हर मुसीबतनि खां परे रखे अलाह अव्हांखे आजो रखे कर्ज़नि खां आजो रखे अलाह अव्हांखे जेके बि दिलि जूं मुरादूं हुन लाइ अव्हां सभु दोस्तनि जूं पूरियूं नेक तमन्नाऊं पूरियूं करणु फरमाए तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह अव्हांखे ख़ुशि रखे दोस्तो त वरी मिलूं त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जीअं लतीफ़ जी नगरी जीअं सिंधी मारवाड़ा जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी सराइकी बलोची पख्तो बिरोही थरी मारवई जेके बि मुंहिंजो वीडियो ॾिसनि था ॿुधनि था पिया चाहे जहिड़े मुल्क में जहिड़े कंट्री में रहनि था पिया उन्हनि दोस्तनि खे अलाह आबाद रखे ख़ुशि हुजनि आबाद हुजनि त दोस्तो जेकॾहिं अव्हां बि ईअं ई पंहिंजा नालो ॿुधणु चाहियो था असांजे हिन वीडियो ते त पंहिंजो हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो पंहिंजी ज़ात पंहिंजो ॻोठ जो नालो पंहिंजे मुल्क जो नालो कहिड़ी कंट्रीअ में तव्हां रहो था जेके सिंधी सम्झदार आहिनि सभिनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त दोस्तो जहिड़े इलाइक़े सां अव्हां जो वास्तो आहे उहो ज़रूरु लिखंदा करो त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा करां तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं अलाह अव्हां दोस्तनि खे आबाद रखे अलाह अव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो मुहबतूं विखरींदा रहो पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखो पंहिंजे बचड़नि जो बि ख़्यालु रखो पंहिंजे नियाणियुनि जो बि ख़्यालु रखो पंहिंजे नियाणियुनि खे सुठे में सुठी आला में आला तालीम ॾियारो पंहिंजे बचड़नि खे रोड रस्तनि खां परे रखो गंदे माहौल खां परे रखो पंहिंजे बचड़नि ते नज़रसानी रखो गंदे माहौल खां बचाए रखो आवारा गर्दी छोकिरनि खां बचाए रखो जेके आवारा गर्दी जेको माहौल जेका संगत मिले थी उन्हनि खां पंहिंजे बचड़नि खे परे रखो पंहिंजे नज़रसानीअ में रखो अवां उन्हनि ते हर सुबुह जो अगरि स्कूल छॾे था अचो त वापसी में अव्हां खे पाण वठी अचो पंहिंजे नज़रसानीअ में वरी शाम जो उन्हनि जी तालीम ते तरबियत ते बि जेको आहे थोरो ख़्यालु रखो उन ते त जीअं अव्हां जो उन ते मयार ते लहो ऐं उन्हनि ते अगरि नज़र सां रखंदव उन ते प्यार मोहबत शफ़क़त सां हलंदव त उहे में हिकिड़ी नेक अमल पैदा थी वेंदो त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं इहे हिकिड़ो नंढिड़ो मैसेज हूंदो जेको अव्हां दोस्तनि मां शेयर कंदो आहियां मां उमेदु कंदुसि त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो वरी महिरबानी वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं इजाज़त अलाह अव्हांखे आबाद रखे अलाह अव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे मिलूं त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं इजाज़त अलाह हाफ़िज़